जी सियासत रहबर सिंध साईं जीएम सैयद खान शहीद बशीर खान कुरैशी के मिली ऐं शहीद बशीर खान कुरैशी का पोइ जिस्कम चेयरमैन मोहतरम सलमान खान के मिली आहे तंहिं करे असीं सिंध जा आशिक जीअं सिंध को महाज आशिक पर्व मल्हायो हथनि में जीअं सिंध जा ॻाढ़ा झंडा खणी अॼु हिन सखर चौक ते हिकिड़ी घोड़ करण आया आहियूं त सिंध में धारा नजर के झुकाए हलियासी के नादान हिंग चवन था हिन सिंध के सिंधु देश न चयो पर असी मतवाला हिन धरतीअ जा इहो सीस निभाए हलियासी हाणे जे सिंध को महाज बहादुर चेयरमैन मोहतरम सलमान खान के गुजारिश कंदुसि त पाण मथे अची स्टेज ते खिताब कनि कहिड़ो दोस्त वेठो न अचे महिरबानी मुझी धरती जो को भी गुनेगार न बख्शो विंदो को भी गासिब ऐं गद्दार न बख्शो विंदो रूप रहबर जो वठी सघंदो न रहजन कोई हाणे बेदार थियो आहे बलारन जो वतन मुझी सिंध जा वारसो सिंध सिंधी क़ौम जो तारीख़ी वतन आहे जंहिंजी तारीख़ हैसियत खे ख़तम करण जे लाइ ऐं सिंधी क़ौम खे अक़लियत में तब्दील करण जे लाइ वक़्त जे हुकुमराननि सदाई हथ वठी करे सिंध में दारियुनि खे आबाद करण जी पॉलिसी जोड़ी आहे हुकुमराननि खे सिंध खे आलमी यतीम खानो समझी सिंध में वॾी मिक़दार में दारिया पनाहगीरनि खे आबाद कयो वियो आहे जॾहिं बंगालियुनि बिहारियुनि खे सिंध में आबाद करण लाइ खेनि ख़ासि तौर ते कॉलोनी ठाराए आबाद कयूं वयूं आहियूं त तॾहिं बर्मिन खे सिंध जी आबादीअ मथां मणियो वियो वरी कॾहिं अफ़गान जंग दौरान लखे अफ़गाननि खे पंजाब ऐं ॿियनि सूबनि में पनाह ॾियण बदिरां सिंध में खेनि विरहायो वियो जिन खे हाणे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ वक़्त जा हुकुमरान सिंध मां कढण लाइ तयार न आहिनि तंहिं करे मुंहिंजी सिंध जा वारसो सखर खां सिंध जे वजूद ऐं बका लाइ पुरअमन सियासी जिदोजहद जी शुरूआत कई आहे जंहिं जिदोजहद ज़रिए सिंध में गैर कानूनी तौर ते मौजूदा अफ़गाननि समेत समूरनि धारियुनि जी नेकालीअ लाइ कराचीअ समेत सॼी सिंध जे शहरनि में तारीख़ी पुरअमन एहतिजाज करे वक़्त जे हुकुमराननि खे मजबूर कंदासीं त सिंध मां दारिया गैर कानून खे मुकमल तौर ते निकाली ॾिनी वञे मुंहिंजी सिंध जा वारसो सिंध में मौजूदा दारी आबादीअ सबब सिंध में बदअमनी दहशतगर्दी ऐं मज़हबी इंतहा पसंदी वधी वई आहे दारी आबादी सिंध ते मुआशी बार ऐं सिंधी कल्चर ऐं मिज़ाज ते वार आहे तंहिं करे मुंहिंजी सिंध जा वारसो अॼु सखर जे हिन मेन घंटाघर चौंक ते सभु हथ मथे खणी इहा घुर कयो त मौजूदा लखे गैर कानूनी जेके सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे उन मुताबिक़ सिंध मां दारियुनि खे बेदख़ल कयो वञे मुंहिंजी सिंध जा वारसो सकल रैली घुर करे थी त हैदराबाद कासमाबाद में क़त्ल थी सिंध जे गबरू नौजवान बिलाल काका खे क़त्ल कंदड़नि खे कानून मूजिब सज़ा ॾिनी वञे आख़िर में हिन सखर रैली ज़रिए क़ौम खे उहो चवंदसि त सिंध जे अफ़गाननि समेत गैर कानूनी दारियुनि जी नेकालीअ जो मसइलो सियासी मसइलो आहे जंहिंजो हल भी उहो ई
जेको शहीद बाबा बशीर खान जी इख्तियार कयल जिदोजहद जो रस्तो आहे। तंहिं करे सिंधी क़ौम खे ख़ासि तौर ते सिंध जे नौजवाननि खे जज़्बाती थियण बदिरां सियासी पार्टियुनि जी अहमियत ॾिनी वञे, पुरअमन सियासी जिदोजहद जो हिसो थियणु घुर्जे। मुंहिंजी सिंध जा वारसो हाणे वरी 27 जुलाई ते नवाबशाह में गॾु पिया थियूं। अचो त रहबर सिंध साईं जीएम सैयद जे फ़िक्र जी रोशनीअ में शहीद बाबा बशीर खान कुरैशी जी अख्तियार कयल जिदोजहद जे रस्ते गॾु थियूं। सिंध हिन वक़्तु ॾुखी सूरत हाल मां गुज़री रही आहे। सिंध जा माण्हू मायूं सिंध जूं अमड़ियूं पंहिंजनि बचनि खे विकिणण जे लाइ तयार आहिनि। सिंध हिकु तमामु वॾी ॾुखी सूरत हाल मां गुज़री रही आहे। सिंधियुनि खे पुकारे रही आहे, अचो पंहिंजी धरतीअ जी मालिकी कयो ऐं वारसी कयो। पोइ केरु कहिड़े बि प्लेटफॉर्म सां तालुक़ु रखे थो, केरु कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु रखे थो, सिंध जे मसाइले ते सभु गॾु थियूं। सिंध सभिनी जी माउ आहे। सिंध ते केर बि मेरी अखि खणे उनजी उहा अखि कढी वञे। ए गैरत जे ज़िंदान जा कैदी शींहं कुराणा तुंहिंजो कसम, जेसी न सिंधू देश ठहंदो मुल्क असां लाइ मेणो आहे, ईद असां लाइ मेणो आहे। शहीद मुश्ताक खाशकेली खे हिस्सखर अली क़ौमी सलाम पेश करे थी। शहीद मुश्ताक